नाज़िन खे खैरपुर में अपडेट कंदा हलूं तो फैज़ मोहम्मद बुड्ढो थाने की हद में हथियार जे हमले में नौजवान नजम ओढो क़तल थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुंचाईंदा हलूं। नारेजा ऐं ओढा बिरादरी जी बिंदुरियुनि में काफ़ी वक्त खां तकरार हलंदड़ आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान ज़मीन ते वियो त नारेजा बिरादरी जे हथियारबंदनि मथस फायरिंग कई। फायरिंग में नौजवान नजम ओढो ज़ख़्मी थी पियो आहे, जेको अस्पताल मुंतकिल थियण दौरान रस्ते में फौत थी वियो। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ अफ़सोसनाक ख़बर आहे। खैरपुर में फैज़ मोहम्मद बुड्ढो थाने की हद में हथियार बंदन जे हमले में नौजवान नजम ओढो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शकील जावरी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही खैरपुर जे कच्चे वारो इलाइक़ो आहे। बिंडो फैज़ मोहम्मद थाने जी हद आहे, जिते नारेजा ऐं ओढा बिरादरी जे बिंदुरियुनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे। उन तां अॼु जेको आहे हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान नजम ओढो खे क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वारसनि जो चवणु आहे त नौजवान पंहिंजी ज़मीन ते वियो त उते अॻु में ई हथियारबंद जेको आहे संदसि ताड़ में वेठा हुया, जिन फायरिंग कई त नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पियो। जंहिं बाद नौजवान खे सिविल अस्पताल खैरपुर ॾांहुं मुंतकिल कयो वियो त हू रस्ते में ई जेको आहे फौत थी वियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इलाइक़े में जेको आहे छिकताण वारी सूरत हाल आहे। इलाइक़े में ॿिन्ही जहिड़ींदड़ धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे ऐं वधीक जानी नुक़सान जो ख़दशो बि मौजूदु आहे। जी, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।